बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, इन वक्त असां खैरपुर वाली खैरपुर मीर अली मुराद खान जे ही जेको चरागाह आहे इन जानवरनि जो, जंहिंमें ख़ासि करे हरण ही त की हज़ारनि जी तइदाद में हरण उन में असां मौजूदु आहियूं। ऐं ही कारे हरण जो जेको नसुल आहे उन में ही असां सभु गाॾी में साईं मोहसिन जेको आहे सो मीर मोहसिन हेॾा बीठो आहे गाॾी पियो हलाए, उहो असांखे वठी आयो आहे जंहिं ॾेखारियो आहे त ही त अहिड़ा गवर्नमेंट जा वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट जा बि असां एतिरा के कोन ॾिठा आहिनि। माना त हेॾो को ख़र्चु कयल जेको हिन मीरनि खे आहे जेको 1200 ते 1400 एकड़ में हिकिड़ो कोट लॻायो अथनि वॾो, जंहिंमें ही हज़ारूं हरण ख़ासि करे कारे हरण जो जेको नस्ल आहे उनखे बचाइनि पिया। उन में ही असां ॾिसूं पिया, जंहिंमें असां सां गॾु हाजी सरवर रिंद बि आहे, मीर वकार टालपुर आहे, मीर मोहसिन टालपुर आहे, अताला खोसो आहे। असां अॼु हिते विज़िट करणु आया हुआसीं हिननि जे काटन किराब जी, पर ख़ुशकिस्मती आहे जो हिन काटन किराब जे भर में हिननि जो ही जेको छा चवंदा आहिनि छबक जंहिंखे चऊं सिंधी में ॿियनि लफ़्ज़नि में चवंदा आहिनि चरागाह या रख, उहो हो ही जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा हरण, जंहिंमें पाण वारा देसी हरण बि आहिनि, पर ख़ासि करे कारो नसुल जो हरण जो जेको आहे उहो जाम आहे। ऐं इहो तव्हां ॾिसी सघो था। ऐं ॾाढी ख़ुशी थी त असां हीउ जेको आहे ॾिठो आहे ऐं तव्हां दोस्तनि खे ॾेखारणु चाहियूं पिया त हीउ तव्हां ॾिसो। वॾी महिरबानी।